मलीर जी पुराणी वसंती क़ोही ॻोठ जे क़दीम क़ब्रिस्तान हाजी पीर समेत ॿियनि क़ब्रिस्ताननि तारीख़ी माॻनि ते बाअसर जे कब्ज़नि ऐं बिल्डरनि खे ज़मीन विकिरो ख़िलाफ़ इंडीजीनियस राइट्स अलائनस कराची तरफ़ां क़ोही ॻोठ में एहतिजाजी मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें इलाइक़े वासियुनि जी वॾे तादाद शिरकत कई। उन मौक़े ते अलائनस जे मर्कज़ी अॻवान यूसुफ मस्ती ख़ान ख़िताब कंदे चयो त क़ब्रिस्तान ऐं माॻ मकान क़ौमुनि जी तारीख़ी तसलसल जो ओञाण आहिनि। समाजी अॻवान सैद ख़ुदा छा चयो त क़ौमी शाहरा लॻ चौकंडी हाजी पीर चश्मा ॻोठ समेत समूरा तारीख़ी क़ब्रिस्तान कब्ज़ागीरनि जे घेरे में आहिनि। हनीफ़ दिलमुराद चयो त जिन माण्हुनि खे असां पंहिंजो मज़हबी पेशवा मञूं था उहे असांजी धरतीअ जा पेर उखेड़े रहिया आहिनि। पीपल्स पार्टी खे कब्ज़ागीरनि जी मदद करण बदिरां ॻोठाणनि जी मदद करणु घुर्जे। सियासी कारकुन इलाही बख़्श बिकक चयो त कराची असांजे अबनि ॾाॾनि ठाही, पर पाकिस्तान ठहण खां पोइ ईंदड़ माण्हुनि असांजे अबनि ॾाॾनि जूं क़बरूं ड्राहे माॻनि मकाननि जा नाला तब्दील करे असांजी मालिकी ख़तमु करण जी जेका कोशिश कई आहे उन जा नतीजा अॼु असांजे साम्हूं आहिनि। उन मौक़े ते कादर बख़्श कलमती, यूनुस ख़ासकेली, हमज़ो पंवर, अली मस्तोई ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।